बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी सिंगुलर नाउन्स एंड प्लूरल नाउन्स के बारे में पढ़ूं था। फर्स्ट को जेकॾहिं असांजो कंपाउंड नाउन आहे ऐं उहो कंपाउंड नाउन असां जेको आहे एडवर्ब ऐं प्रीपोजिशन जे मिलाप सां ठहियलु आहे। जेकॾहिं असीं उनजो सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठाहिणु चाहियूं था त असां उनजे प्रिंसिपल वर्ड पहिरें लफ़्ज़ सां जेको आहे एस जो इज़ाफ़ो कंदासीं त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको कंपाउंड नाउन आहे उहो सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठही पवंदो। ऐं उन खां बाद में कुछ अहिड़ा जेको आहे त इस्म आहिनि जेके हमेशह सिंगुलर ऐं प्लूरल में सेम कंडीशन में रहनि था। उनमें कंहिं बि क़िस्म जी जेको आहे तब्दीली या चेंजिंग न आंदी वेंदी आहे। पर वरी कुझु अहिड़ा बि जेको आहे सिंगुलर नाउन्स आहिनि जेके ॾिसण में जेको आहे सिंगुलर आहिनि लेकिन उहे प्लूरल तौरु इस्तेमालु थींदा आहिनि ऐं कुझु अहिड़ा आहिनि जेके ॾिसण में त प्लूरल आहिनि लेकिन उहे जेको आहे सिंगुलर तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। अचो त असां इन जे बारे में पढ़ूं। हाणे असां पहिरीं लिखियो आहे त कंपाउंड नाउन्स फॉर्म्ड विथ एडवर्ब आर प्रीपोजिशन जनरली फॉर्म्स इट्स प्लूरल बाय एडिंग एस टू द प्रिंसिपल वर्ड। हाणे जेकॾहिं कंपाउंड नाउन आहे ऐं उहो जेको आहे असांजो एडवर्ब ऐं प्रीपोजिशन जे मिलाप सां ठहियलु आहे त असां जेकॾहिं उनजो सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठाहिणु चाहियूं था त असां उनजे प्रिंसिपल वर्ड में जेको पहिरें लफ़्ज़ इस्तेमालु थियलु आहे तो उन्हीं के जेको आहे एस हाणे असां उन जेको कंपाउंड नाउन के सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन बणाए सघूं था। हाणे असां हिते जे लिखियो आहे कमांडर इन चीफ त हाणे हे जेको आहे इन में जेको पहिरियों असांजो प्रिंसिपल वर्ड आहे उहो कमांडर आहे। त जॾहिं असां इन जो सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठाहिणु चाहियूं था त असां सिर्फ़ु जेको आहे कमांडर सां जेको आहे एस एड कंदासीं। इहो असांजो जेको आहे कमांडर्स इन चीफ ठही पवंदो जेको कंपाउंड नाउन मां कंपाउंड सिंगुलर नाउन मां कंपाउंड प्लूरल नाउन ठही पियो। अहिड़ी तरह आहे सन इन लॉ त हाणे असां जेकॾहिं इन जेको आहे कंपाउंड नाउन के सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठाहिणु चाहियूं था त असां सिर्फ़ु जेको आहे पहिरें प्रिंसिपल वर्ड सन सां जेको आहे एस जो इज़ाफ़ो कंदासीं त इहो असांजो जेको आहे कंपाउंड सिंगुलर नाउन मां कंपाउंड प्लूरल नाउन ठही पवंदो। अहिड़े तरीक़े सां आहे डाटर इन लॉ असांजो जेको डाटर आहे इन जो प्रिंसिपल वर्ड आहे त असां इन सां जेको आहे एस जो इज़ाफ़ो कंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो इहो जेको आहे सिंगुलर मां प्लूरल नाउन ठही पवंदो। अहिड़े तरीक़े सां आहे पासर बाय। हाणे जेकॾहिं असां इन जो जेको पासर आहे इहो इन जो प्रिंसिपल वर्ड आहे। जॾहिं असां इन सां एस जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो इहो कंपाउंड सिंगुलर नाउन मां कंपाउंड प्लूरल नाउन ठही पवंदो पासर्स बाय। अहिड़े तरीक़े सां असांजो ॿियो हिकु मिसाल आहे कंपाउंड नाउन जो लुकर ऑन। त हाणे जेकॾहिं असां इन जे पहिरें वर्ड सां पहिरें लफ़्ज़ सां जेकॾहिं असां एस जो इज़ाफ़ो कयूं था त लुकस ऑन जेको कंपाउंड सिंगुलर नाउन मां कंपाउंड प्लूरल नाउन ठही पियो। अहिड़े तरीक़े सां असां वटि ॿियो आहे मेन ऑफ वार। असां जेकॾहिं इन जो प्लूरल ठाहिणु चाहियूं था असां जेको आहे इन जे मेन जे जेको आहे जेको इन में ए वावल इस्तेमालु थियलु आहे इन जी जॻह ते असां जेको आहे ई ॾींदासीं ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो इहो जेको आहे मेन ऑफ वार असांजो सिंगुलर कंपाउंड नाउन मां प्लूरल कंपाउंड नाउन ठही पवंदो। उन खां बाद में आहे some nouns have its singular and plural forms same। त हाणे कुझु जेको आहे नाउन अहिड़ा आहिनि जंहिंजी जेको आहे सिंगुलर ऐं जेको आहे प्लूरल फॉर्म साॻी थिए थी। उन्हनि में कंहिं बि क़िस्म जेको आहे तब्दीली नथी अचे। जीअं असां वटि आहे शीप त जेकॾहिं असां ॾिसूं था त इहा सिंगुलर में बि शीप इस्तेमालु थिए थी ऐं प्लूरल में बि शीप इस्तेमालु थिए थी। उन खां पोइ फिश जेको आहे असांजी सिंगुलर में बि इस्तेमालु थिए थी ऐं प्लूरल में बि इस्तेमालु थिए थी। चवनि था त जेकॾहिं हिकु ई क़िस्म जूं सेम काइंड जूं फिशिस आहिनि त असां उनजे लाइ जेको आहे फिश जो जमा फिश कंदासीं। पर जेकॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं आहिनि त पोइ असां इन जे पुठियां जेको आहे ईएस जो इज़ाफ़ो करे जेको आहे इन जो सिंगुलर मां प्लूरल नाउन ठाहींदा आहियूं। पर हे फिश जो फिश तॾहिं थींदो आहे जेके सेम काइंड जूं जेको आहे उहे फिशिस हुजनि उनजे लाइ फिश हुजे उनजे लाइ जेकॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं आहिनि त पोइ असां उन सां ईएस जो इज़ाफ़ो करे उन जमा ठाहे सघूं था। उन खां बाद में हेयर आहे जेको सिंगुलर में इस्तेमालु थिए थो ऐं प्लूरल ॿिन्ही में साॻी फॉर्म में इस्तेमालु थिए थो पियो। न्यूज़ आहे इहो बि अहिड़े तरीक़े सां आहे जो सिंगुलर में ऐं प्लूरल ॿिन्ही में साॻी कंडीशन में। उन खां बाद में पेयर आहे त इहो बि जेकॾहिं सिंगुलर में इस्तेमालु थिए या प्लूरल में इस्तेमालु थिए थी ऐं साॻी फॉर्म हूंदी आहे। इनमें कंहिं बि क़िस्म जी चेंज या तब्दीली न ईंदी आहे। उन खां पोइ डज़न आहे त इहो बि जेको आहे सिंगुलर में बि ईअं इस्तेमालु थिए थो ऐं उन खां बाद में प्लूरल में बि अहिड़े तरीक़े सां इस्तेमालु थिए थो पियो। उन खां बाद में अचो some nouns have singular form। कुछ नाउन अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजी जेकी फॉर्म आहे उहा सिंगुलर हूंदी आहे and are always used as plural ऐं उहे हमेशह जेको आहे जमा तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। त अहिड़ा नाउन जेके ॾिसण में त वाहिद हुजनि लेकिन उहे इस्तेमालु जेको आहे एज़ ए प्लूरल थींदा हुजनि। जीअं आहे
पब्लिक पब्लिक जेको आहे ॾिसो आहे सिंगुलर इन कोई कंहिं बि क़िस्म जो जेको आहे असां ES S डबल S या कंहिं ॿिए क़िस्म जो जेको असां इज़ाफ़ो न कयो, लेकिन हिनजी हिकिड़ी जेको आहे पंहिंजी हिकिड़ी फॉर्म आहे ऐं इहा जेकी फॉर्म असां ॾिसण में जेको सिंगुलर अचे थी पई, लेकिन इहा जेको इस्तेमालु आहे उहा एज़ ए प्लूरल थींदी आहे। उन खां पोइ इहा बि जेको असां ॾिसण में जेको सिंगुलर अचे थी पई, लेकिन इहा बि जेको आहे एज़ ए प्लूरल इस्तेमालु थिए थी पई। ज्यूरी इहा बि असांखे ॾिसण में जेको आहे सिंगुलर अचे थी पई, लेकिन इहा एज़ ए प्लूरल इस्तेमालु थिए थी पई। उन खां बाद में आहे केटल, इहो बि असांखे ॾिसण में जेको सिंगुलर अचे थो पियो, लेकिन जेको आहे इहो इस्तेमालु एज़ ए प्लूरल थिए थो। किरियूं इहो बि जेको आहे ॾिसण में असांखे जेको आहे सिंगुलर अचे थो पियो, लेकिन जेको आहे इहो जेके इस्तेमालु कंदा एज़ ए प्लूरल इस्तेमालु थिए थो पियो। पुलिस त इहा ॾिसण में जेको असांखे सिंगुलर आहे, लेकिन इहा बि एज़ ए प्लूरल इस्तेमालु थींदी आहे। उन खां बाद में द फॉलोइंग नाउन्स लुक प्लूरल बट आर इन फैक्ट सिंगुलर। हेठियां नाउन जेके आहिनि ॾिसण में असांखे जमा अचनि था पिया, लेकिन हक़ीक़त में इहे जेको आहे सिंगुलर आहिनि। जीअं आहे इथिक्स, इथिक्स जेको आहे असांखे ॾिसण में जेको आहे जमा अचे थो पियो, लेकिन इहो जेको आहे इस्तेमालु जेको आहे हक़ीक़त में इहो जेको आहे वाहिद आहे। उन खां बाद में सिविक्स, इहो बि असांखे ॾिसण में जेको आहे जमा अचे थो पियो, लेकिन इहो हक़ीक़त में जेको आहे उहो सिंगुलर तौरु इस्तेमालु थिए थो पियो। उन खां बाद में आहे इनिंग्स, त इहो असांखे ॾिसण में जमा अचे थो पियो, लेकिन इहो जेको आहे प्लूरल तौरु सिंगुलर तौरु इस्तेमालु थिए थो पियो। उन खां पोइ मैथमेटिक्स आहे, आई स्टडी मैथमेटिक्स, आई लाइक मैथमेटिक्स सब्जेक्ट। त चवण जो मक़सदु आहे त मैथमेटिक्स जेको आहे इस्तेमालु जेको आहे असांजो ॾिसण में असांखे जमा थो अचे पियो, लेकिन इहो जेको आहे इस्तेमालु जेको आहे एज़ ए सिंगुलर थींदो आहे। उन खां बाद में आहे पॉलिटिक्स, ॾिसण में असांखे लिखण में जेको आहे इहो नज़र थो पियो इहो जमा आहे, लेकिन हक़ीक़त में इहो जेको आहे वाहिद आहे। त अॼु जे लेक्चर में असां जेको आहे त पढ़ियो जेकॾहिं कंपाउंड नाउन जेके एडवर्ब या जेको आहे प्रीपोजिशन जे मिलाप सां ठहिया हुजनि ऐं असां उन्हनि जेकॾहिं सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठाहिणु चाहियूं था, त असां उनजे प्रिंसिपल पहिरें लफ़्ज़ सां जेको आहे एस जो इज़ाफ़ो कंदासीं, अहिड़े तरीक़े सां उहो सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठही पवंदो। ऐं असां ॿियो पढ़ियो त कुझु अहिड़ा जेको आहे नाउन्स आहिनि जेके जंहिंजी जेको आहे सिंगुलर फॉर्म ऐं प्लूरल फॉर्म जेकी आहे उहा हमेशह सेम अलाइक साॻी रहंदी आहे। उन खां बाद में असां पढ़ियो त कुझु नाउन्स अहिड़ा आहिनि जेका ॾिसण में त असांखे जेको आहे वाहिद ॾिसण में अचनि था, पर जेको आहे उहे आमतौर ते इस्तेमालु जेको आहे एज़ ए प्लूरल थींदा आहिनि। उन खां बाद में असां पढ़ियो त कुझु नाउन्स अहिड़ा आहिनि जेका ॾिसण में त असांखे जेको आहे प्लूरल नाउन अचनि था ॾिसण में, लेकिन उनजो इस्तेमालु जेको आहे उहो एज़ ए सिंगुलर नाउन थींदो आहे। जेके तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजी चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो ऐं उन खां पोइ असांजो फेसबुक पेज AWK अकेडमी जे नाले सां आहे, उनखे फॉलो कयो। थैंक यू।